ख़बर शामिल कर दी। मोरो सिंध मां जिता सिंध इल्ताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक मोरो शहर के वार्ड नंबर 2 जे रिवासन जो ठेकेदार बासर खिलाफ एहतजाजी मुज़ाहरो। एहतजाज कंदड़नि की अगवानी पाकिस्तान पीपल्स पार्टी मोरो के वार्ड नंबर 2 जे सदर अब्दुल गफ्फार चौहान करे रहियो हुयो। मुज़ाहिरीन जो चवण हो त मोरो शहर के तरक्याती कमन लाइ तक जे MPA पारां फंड्स जारी किया विया आहिनि, मगर मकामी ठेकेदार बासर के ग्रुप बंदी सबब संदन गलीअ जो हलंदड़ कम बंद करायो ऐं लथल मटीरियल पिण खणायो वियो आहे। अहिड़ी शिकायत लंजार हाउस जे इंचार्ज साहिबान खे पिण ॾिनी आहे, मगर उन जे बावजूद असांजी गलीअ जो कम रोलड़ जो शिकार बणिजी वियो आहे। SDO रोड्स पिण उन बासरनि अॻियां बेवस बणियल आहे, जेको पिण मजबूर ऐं लाचार हुजण करे संदसि गलीअ जो कम करण खां जवाब ॾेई छॾियो आहे। मुतासिर धुर जे माण्हुनि पारां तक जे MPA ज़ियाउल हसन लंजार खे अपील कई आहे त मोरो शहर अंदरि हलंदड़ तरक़ियाती कमनि जो पाण मुरादो नोटिस वरितो वञे। पीपल्स पार्टी मोरो जे वर्कर बजाय मनपसंद माण्हुनि जे गलियुनि जो कमु शुरू करे पीपल्स पार्टी जे वर्करनि खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। ठेकेदार तमामु सुठो ताउन कयोसीं कि जीअं ठेकेदार साहब चए पिए असां हुन सां हर ॻाल्हि में गॾु हुयासीं। अचानक छंछरु वारे ॾींहं खां वठी जेको पूरा छंछरु गुज़री वियो, उन ॾींहं खां वठी ख़बर न आहे ठेकेदार छो तव्हां गुम थी वियो। वरी अॼु बदकिस्मती आहे, सुबुह जो जेको आहे जेको पथर रहियल हुयो उहो सुबुह ट्राली भराए वापसि खणी वियो आहे। पोइ ख़बर न आहे कहिड़े ज़ोर को रोड आहे, हुज़ूरी पीर खां निकिरे थो सिधो मेन रोड सां मिलाए थो। हिन रोड ते असां सभिनी जूं नियाणियूं भेनरूं हिन रोड खां गुज़रनि थियूं, के हॉस्पिटल थियूं वञनि, के गर्ल्स स्कूल वञनि थियूं। इंतिहाई माना पहिरियां जेको रोड हुयो ठीकु आहे, उन ते त कुझु बहितरी हुई। हाणे जेको अध में रोड कमु छॾियो वियो आहे, हाणे त न रिक्शो अची थो सघे हिते ऐं न वरी जेको मोटरसाइकिल थो चढ़ी सघे। ऐं जेको माण्हू था गुज़रे थो, शुरू में जॾहिं हिते गप हूंदी हुई त तंज़िया तौर ते माण्हू जीअं भुट्टो जो नारो हणी असांखे चवंदा हुआ त तव्हां पीपल्स पार्टी जा माण्हू आहियो ऐं तव्हां हिते जा वार्ड जा अॻुवान बि आहियो, तव्हां कुझु नथा करे सघो। ऐं जीअं भुट्टो जो तंज़िया नारो हणी जेको सवाल हिते असांखे तंज़ कंदा हुआ। असां मोहतरम चेयरमैन साहब खे चयोसीं, लंजार साहब खे चई, अलहमदिल्ला रोड त मंज़ूर करायोसीं, पर अध में ख़बर न आहे को अहिड़ी का ताक़तवर अलाए कहिड़ी शख़्सियत आहे जेको ठेकेदार खे हुन अलाए छा चयो जो ठेकेदार हितां सामान खणी वापसि मोट पियो हलियो। इन लाइ मां चेयरमैन साहब खे ऐं लंजार हाउस जी 3 रुपए टीम जेका आहे उन गुज़ारिश कंदुसि, महिरबानी करे तव्हां ठेकेदार खां पुछाणो कयो त आया हीउ जेको तव्हां हुन सां चवण